नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खानपुर महर जे ॻोठ फौजी अडी वासण औरत ॿारनि समेत मुबीना तौर अगवा थी वई है। औरत खे ॿिनि ॿारनि समेत अगवा कयो वियो है। इतला बावजूद पुलिस को बि तहरुक न वरितो। वारिस सख़्त परेशान आहिनि। वारसनि पारां आला अख्तियारनि खां मुतालबो कयो है त अगवा थियलनि खे बाज़ाइब कराए ॾिनो वञे। अलबेली ज़ाल दीदार पीताफी, जेका पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि जंहिंमें 5 वरह जो कुर्बान ऐं 4 वरह जी फाइज़ा समेत अगवा थी वई है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खानपुर महर जे ॻोठ फौजी अडी वासण औरत ॿारनि समेत मुबीना तौर अगवा थी वई है। औरत खे ॿिनि ॿारनि समेत अगवा कयो वियो है। इतला बावजूद पुलिस को बि तहरुक न वरितो। वारिस सख़्त परेशान आहिनि। वारसनि पारां आला अख्तियारनि खां मुतालबो कयो है त अगवा थियलनि खे बाज़ाइब कराए ॾिनो वञे। अलबेली ज़ाल दीदार पीताफी, जेका पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि जंहिंमें 5 वरह जो कुर्बान ऐं 4 वरह जी फाइज़ा समेत अगवा थी वई है।